human activities and natural habitats. छा अवां बि हिकु अहिड़ी दुनिया जे बारे में सोचदा आहियो जिते इंसान ऐं जानवर मिली जुली ख़ुशी ऐं सुकून सां रहंदा हुजनि? What is your idea of a perfect world? थोड़ो सोचियो, छा असांजी ज़मीन अहिड़ी आहे जहिड़ो ख़ूबसूरत असां हिन खे ॾिसणु चाहियूं था? किथे असां पंहिंजी मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जे करे ज़मीन खे नुक़सान त नथा पहुचायूं? Are different human activities causing harm to earth and its environment? Deforestation यानी वण जो कटण बि अहिड़ी ही हिकु एक्टिविटी आहे। और डिस्ट्रक्शंस ऑफ एनिमल्स होम यानी जानवरनि ऐं पखियुनि जा घर तबाह करणु। असां डिफॉरेस्टेशन छो कंदा आहियूं? What human activities are causing deforestation? Deforestation जा कुछ अहम सबब ही आहिनि। फॉरवुड यानी काठी हासिल करण लाइ, फॉर एग्रीकल्चर यानी फसलूं पोखण लाइ जगह ठाहिण, फॉर इंफ्रास्ट्रक्चर बिल्डिंग्स या घर ठाहिण लाइ जगह ठाहिण, ऐं अहिड़ी तरह इंसान जानवरनि लाइ हैबिटेट यानी जानवरनि जी रहण जी जगह खे पंहिंजे लाइ इस्तेमाल कंदा आहिनि। Humans are destroying natural habitats for their own benefits. ऐं ॿियूं कहिड़ियूं अहिड़ियूं इंसानी एक्टिविटीज़ आहिनि जेके असांजी नेचुरल हैबिटेट्स खे तबाह करे रहियूं आहिनि। What other human activities are destroying the natural habitats? Human activities यानी कुदरत जी ठाहियल जायुनि ते जानदार कुदरती तौर ते रहंदा आहिनि ऐं इंसाननि जी कुझु एक्टिविटीज़ सां तबाह थी रहिया आहिनि। ओवर हंटिंग यानी जानवरनि जो शिकार त जीअं हिननि जी खल ऐं टस वग़ैरह हासिल कई वञे। एनिमल्स आर किल्ड फॉर देयर स्किन एंड देयर टस्क टू अर्न मनी। इंसाननि जी केतिरी ई सरगर्मियुनि जे नतीजे में पॉल्यूशन यानी आलूदगी जो वधण बि हिकु परेशान कंदड़ अमल आहे। छा अव्हां खे ख़बर आहे पॉल्यूशन कहिड़ी तरह असांजे माहौल ते असरअंदाज थी रहियो आहे? हाउ डज़ पॉल्यूशन अफेक्ट्स आवर एनवायरनमेंट एंड द नेचुरल हैबिटेट्स? पाणीअ में पॉल्यूशन सां पखी ऐं जानवर वग़ैरह ख़राब शयूं खाए ख़तम थी रहिया आहिनि। पॉल्यूशन सां असांजी हवा आलूदा थी रही आहे जंहिं जे करे साह जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं आम थी रहियूं आहिनि। Pollution is causing irreparable damage to earth. ही खूबसूरत नेचुरल हैबिटेट्स थोड़ो सोचियो, इन्हनि नेचुरल हैबिटेट्स खे बचाइण ऐं महफ़ूज़ रखण लाइ असां छा करे सघूं था? What can we do to protect our environment and natural habitats? कुछ सादा तरीक़ा आहिनि जिन जी मदद सां असां पंहिंजे नेचुरल हैबिटेट्स ऐं माहौल खे महफ़ूज़ रखी सघूं था। इहे ही आहिनि: थ्रो वेस्ट मटीरियल इन अ बिन यानी गंद कचरो डस्टबिन में उछलाइण, प्लांट अ ट्री यानी वण पोखण, रिसाइकलिंग एंड रीयूजिंग यानी मुख़्तलिफ़ शयुनि जो ॿीहर इस्तेमाल, अवॉइड अननेसेसरी यूज़ ऑफ कार यानी गाॾियुनि जो घटि में घटि इस्तेमाल, कंजर्व वाटर एंड एनर्जी यानी पाणी ऐं तवानाई जी बचत करणु, थिंक ऑफ मोर वेज टू प्रोटेक्ट आवर नेचुरल हैबिटेट्स एंड एनवायरनमेंट।